जड़ी कुरान तो कबर में अचे सोनी सूरत वठी मलाइक सवाल जवाब करण वारा इंदा कुरान सोनी सूरत में आयो ताकत ही काने मलाइकन के जो तो सख्ती कन हिम कुरान शरीफ इंदो सोनी सूरत में वो पंजे मैयत उन दोस्त के तो कुरान चे कुम या हबीबी उठ तो मुझा प्यारा मैयत तो चे तू केरा है कुरान तो चे मां तुझो दोस्त आया है चे तो जेड़ो हसीन तो मां दुनिया में डिठो ही कोने तुझो जात जो केरा है नालो शाथी कुरान शरीफ चवंदो तुझो कसूर ना है तुझो कसूर ना है दुनिया में माखे पोतने वर्तन में डिठो ही वो जागा करे बुधन नहीं वो जागा करे पढ़ नहीं हाँ हाँ मां वो कुरान हाँ जो मिट छड़े वही माइट छड़े वही माखे रब मोकिलियो तो तुझो परवानो आशिक दुनिया में लड़े वाह जल्दी वञू कबर में वञी दिलदारी ॾेस हाणे मां तोखां परे कुरान तेस ताईं न वेंदुमि जेसि ताईं मां कुरान तोखे जन्नत में न पुॼाईंदोमांइ कुरान शरीफ जे कबर में इंदो तो कुरान वारे जी कबर भी समूरा चो तो बिश्त जे बागन में बाग थी बणजेसि ही हस्ती थी जेका कबर में कम अचई वो कुरान शरीफ सां यारी रखो तरी तो जाने साहब रहमतुल्लाह अलैह चयो कुरान सां यारी रख तू शैतान जी यारी सट तू त पास थिए झटपट तू त राह मिलई रहदारी ओही अधी रहदारी वारी वाट ढोर वठी आए पिड़ी अथऊं चवंदई रहदारी जी रसीद ॾेखार न त तू भी चोर आए ढोर भी चोरी जो आ उन महिल वञी जेल में हणंदई हाँ हाँ रहदारी वारी वाट जो हे रहमत वारो कुरान थी जो यो कबर में ईंदई त कबर में ही रब रंग लाए छॾींदई मरे थो कुरान वारो मरे थो निमाज़ी मरे तो सुने मोहम्मद करीम जे गुलामी करण वारो ये अजीज करीब दफन करे मन मिट्टी जा विझी मोटी आयस आया जो मलाइक हिय जो कफन खोलियऊंस नजर जो कन त चेहरे में कुरान जे नूर जी झलक आई हिय जो नजर क्यों त निड़ ते नमाज जा निशान दस हिय जो नजर क्यों त चेहरे ते सुने मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी दस उन्हीं मल कफन ढके पोइते दा मोटी वञ अर्श वारो तो जे ॾियो हवाल मलाइको मुंहिंजे बाने खां पुछी आयो अल्लाह खे त इल्म आहे वो समीउ बसीर आहे वो ॾिसे बि थो ॿुधे बि थो इन्नहू हुव समीउल बसीर कोई न बुधे समूरा जो ते अल्लाह बुधे जाते अम्मा सद न बुधे अबो न बुधे भाइर न बुधन मिट न बुधन उते अल्लाह सद बुधे जाते कोई न दिसे जो ते अल्लाह जी ज़ात दिसे ये यूनुस नबी मच्छी जे पेट में हाथ जो अल्लाह जे ज़ात जी नजर ये इब्राहिम नबी के बाह जे दावत वञन रब जे ज़ात जी नजर ये इब्राहिम नबी इस्माइल नबी जे मथों काटी तो गर्दन दे हलाए तो रब जे ज़ात जी नजर ये मूसा जी अम्मा बच्चे के दरिया में विझी दरिया में संदूकड़ीअ में विझी रब जे हवाले थी करे त अल्लाह जे ज़ात जी नजर तरी तो जे इन्नहू हुव समीउल बसीर जाते कोई न बुधे समूरा चौदे अल्लाह बुधे जाते कोई न दिसे चौदे अल्लाह जी ज़ात दिसे वो समीउ भी आ तो हो जो बसीर भी आ आया मलाइक मोटी जैसे चेहरे में कुरान जे नूर जी झलक निड़ दे नमाज जा निशान हेडों तुझे दिल भर मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी हया आयो आ कफन ढके मोटी आयास वधिक जी तू चवे उहे क्यों अर्श वारो तो जे मलाइको केड़ा लेखा कंदो जे तां के हया आयो आ त मां केड़ा लेखा कंदो मास वञो हिन जी कबर अख टेक ते कुशादी जोस हा जेस ते नजर पएस कबर में बिस्तरो जन्नत जो विछाए जोस जल्दी वञो ऐं दरी भी कबर में जन्नत जी हणी जोस ये पई जन्नत जी हवा लगेस हाणे मलाक चवंदस का गणती न कर इए निंड कर जी घोट कुंवार सारा में हुंदो आ
पियो कबर में सुकून जी निंड कर तेस ताईं तोखे को उथारण वारो ई न हूंदो चयो क़यामत ताईं पियो सुकून जी निंड कंदो कबर में समूरा चयो हिन क़ुरान अमल सालिह ये कबर बिश्त जो बाग बनाइणी थी त अमल सालिह कर इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात ओ जन पैगंबर करीम जी गुलामी छड़ी जन कुरान वारो रस्तो छड़ियो उन्हनि जी कबर ॾाढी ॾुखी थींदी कबर में अज़ाब जाते दहा कूका कंदे न अबो कमींदई न अम्मा कमींदई न भाइर कमींदई अकेलो आए उते कोई तान ॿुधण वारो न हूंदी हेॾो पानो जाने हेॾो रब जी ज़ात जाने वो जेके कुदा कम करे आए अज उन जी थी सजा मिलई छो माखे विसारे आए न मुंहिंजी इबादत कई न मुंहिंजा ज़िक्र कई न मुंहिंजूं निमाज़ा पढ़ई मिस्कीन दर ते आई धिका ॾेई मोटाई माते नज़र कानई मुंहिंजा शरीक करे आए हाणे कबर में लोड़ त पतो पवई मलाक तोसां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न थींदा अज़ाब करणु शुरू कंदई अहिड़ा मलाक जो तोखे गुर्द पिया मथां ठोकींदई दहा कूका कने को वञाइण वारो न हूंदी हाँ इहे तुंहिंजा पद किरदार जेके अमल करे आए उन जे करे कबर में थी सजा मिलई याद रखी छॾजांइ अॼु हिते आयूं दुनिया में सुभाणे मौत अची वेंदो रहण हिते न आयाऊं हिते केरु रहियो आहे त असां रहंदासीं रहंदी त रब जी ज़ात रहंदी महिमान थी दुनिया में आयाऊं छाते वॾाई कई थी दुनिया जी हयाती ईअं थी जीअं वण जे छांव जे ठोको वेही करे घड़ी गुज़ारियो हलियो वञे हीअ दुनिया जी हयाती ईअं थी पोइ छो थो पंहिंजे अकमुल हाकिमीन खे नाराज़ करे क़ुरान खे चिमड़ी पओ आमिना जे लाल जी गुलामी कर इहा कबर ॿाहिरां मिटी हूंदी अंदर तुंहिंजे लाइ पिश्त जो बाग बणिजी वेंदई छाते वॾाई कई थी सिकंदर जहिड़ा बादशाह के मां दुनिया मां लॾे वञा ॿई हथ मुंहिंजा कफ़न खां ॿाहिरि कढिजो दुनिया सबक वठी वञे जॾहिं बादशाही करण वारो कुझु न खणी वियो त तूं असां छा खणी वेंदासीं कबर में अमल कमींदई निमाज़ कमींदई रोज़ो कमींदई हज कमींदई इन्ना अव्वल बैतियूं वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकं वहुदल लिल आलमीन वञो न काबे जो हज करे अच हिकिड़ो दफ़ो काबे जो दीदार करे अच ये लख इते पिया हूंदई भुलायो थी शैतान ॿुधनि कमनि में आहे डिशन में VCR में टीवियुनि में ॿुधा कम करे थो मौत विसरी वियो थी कबर विसरी वई थी ख़बर थी जे मां अकेला ये जो घर आए आदम जा बचड़ा हाँ माॾे साथियूं अचूं अचजांइ कबर में साथी ओहे क़ुरान जी खबर थी चे मां अंधारीअ जो घर आहियां माॾे बत्ती खयूं अचजांइ ओ बत्ती निमाज़ थी अमल सालिह ये साथी तुझा बण वई ॾाढो ॾुखियो वक़्तु थी यादि रखजांइ कारो कलर मण मिटीअ जा अंधारीअ जो घर हेॾे माॾे कंडे अखियूं भट कहिड़ो रस्तो दुनिया वारो वतो थी आख़िरत ते नज़र कर एॾी अंधारी कबर जी आहे 29 जे राति जी ऊंदहि में बि एॾी अंधारी न आहे कबर जी ॾाढी अंधारी ॾुखी आहे इते का बत्ती न ईंदी इते बत्ती ईंदी त अमल में क़ुरान वारी बत्ती ईंदई छो छो कबर पंहिंजो बाह जो तनूर बणाए ज़ानी न बणिजो शराबी न बणिजो जुआरी न बणिजो मुशरिक न बणिजो हाँ हाँ हर वक़्तु मौत खे यादि कर हिकु मौत खे यादि कर ॿियो रब जे ज़ात जो ज़िक्र कर सुलेमान अलैहिस्सलाम जो वज़ीर आहे भरसां अची वेठो हेॾो इज़राइल बि आयो घूर करे तके थो सुलेमान नबीअ जे वज़ीर ॾे वेठो थो निहारेस जॾहिं हे वयो सुलेमान नबीअ खे चई छो त हो नबी बि हो बादशाह बि हो हवा बि ताबियो पखी बि ताबियो जिन बि ताबियो वाह मुंहिंजा रब नबी बि बणायईंसि चओ बादशाह बि बणायईंसि उन जी मर्ज़ी
जॾहिं हो वयो सुलेमान नबी के चई हो केर हो चई हो इज़राइल जे अड़ाओ पियो माडे तके हाने मां तख्त ते विया तू हवा के हुकुम कर मां के खणे हिन के जो खई ओड़ीअ जाइ ते वञी जाते हिन जी मर्ज़ी थी उते वञी लाथईंसि बटन ॾींहंनि खां पोइ आयो जे उहो सुलेमान नबी अॾ पुछा केस दे ख़बर दे हवाल अॻे दफ़े न मुंहिंजे वज़ीर ॾे पियो निहारे हो पियो चए त अलाए छा ॻाल्हि आहे ॿुधाए त सयूं चैसे इन जो मौत फलानी जाइ ते लिखियल हो मां तकियां पियो वेठो हिते आ मौत उते लिखियल अथसि मां उते पुगुम हे अञा उते पुगो मसदम परवाज़ कयो मांसि लोहन कोटन में लिखे त बि मौत न छॾींदी कुरान थो चए फी बुरूज मुशय्यदा वजीर न रहा न रहा नवाब न रहा मीर न रहा पीर न रहा सिद्दीक जेड़ो जवान दुनिया में न रहो सोने उमर जेड़ो जवान दुनिया में न रहो अज भी मुझे मोहम्मद सां गडो रोजे में बई जवान भाकुर बाजूं बिया थी जाते रात दी रब जी रहमत वसे ही वसे थी सिद्दीक जेको कुरान पढ़दो हो जे जो कुरान बुधी चो काफिर मुसलमान थिया उमर वो जवान जे काबे जो दरवाजो खोलियो हो अज भी मुझे नबी सां गडु सुतो पियो थी तंजी माना का हस्ती दे न रांदी रांदी त जो अल्लाह जी ज़ात रांदी वयबका वजहु रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान छाते वॾाई कई थी हिते रहण काथे आयो आहीं मेहमान करे मुको थमाए मौत जे मंजर दे नजर कर उहो वक्त याद कर अजीज करीब बीठा हुंदई मथो मारू मची मौत जा बीह रहंदई मिंट जी मोहलत न मिलंदई जेकी करणो दी हाणे करे वठ अथो जे कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो साफ लफ्जन में फयकूल रब्बि लौला अखरतनी इला अजलिन करीब वाह कुरान तुझा लफ्ज जड़ी मौत जा मारू आया वेझो मौत मथो आई पो मोहलत कान मिलंदई जेकी करणो दी हाणे करे वठ इन टिन मंजिलन ते नजर कर पहिरियों मंजिल संखे चवाणी सकरात थी बी मंजिल कब्र थी टी मंजिल पुलसरात थी हाँ हाँ जे सकरात को बचणो थी तो अल्लाह जो जिक्र घणो कंदो कर हाँ हाँ कुरान जी तिलावत कंदो कर ॾाढी ॾुखी सकरात लगंदी आ 8-8 ॾींहं 15-15 ॾींहं महीननि जा महीना माण्हू पया हूंदा आहिनि हिक जाइ ते केरु ॻाल्हायो न सां बेपरवाह आहे हुन खां को पुछा करण वारो ई कोन्हे सकरात ते नज़र कर ऐं ॿिए नंबर में कब्र ॾे नज़र कर ॾाढी कब्र ॾुखी थी अकेलाईअ जो घर थी हाँ हाँ उहा हालत यादि कर मरी वञण खां पोइ हाँ हे अमीर हे नवाब हे कामोरो हे भोतार हे मीर कॾहिं पेजारनि ते घुमंदो हो कॾहिं कारनि ते घुमंदो हो अॼु जवानू पट ते पियो थी कॾहिं पाण ॻाल्हाईंदो अॼु वात ते पटियूं रखियूं पयूं थी उहो वक़्तु यादि कर कननि में कपां पई आहे अखियुनि ते कपां पई आहे नक में कपां पई आहे जेको पाण हथ चोरींदो हो अॼु चोरण खां बंदि ॿिया था गुस्ल ॾे वारींदा वथनी हाँ हाँ जेको पाण ॻाल्हाईंदो हो अॼु वात बंदि लॻो पियो आहे जेको पाण गुस्ल कराईंदो कंदो हो अॼु पट ते सुमारे ॿिया था गुस्ल कराइनी याद रख जाए वो वक्त तोते भी इंदो माते भी इंदो या मरण जी घड़ी मथों अचणी आ पर खुदा करे दीनदार थी मरूं हाँ मरी वञण खां पोइ गुस्ल ॾे वारे कफन जा कपड़ा अनस भल ढकाईंदई
इन जे करे अन सुबल कपन जा कपड़ा ढकायोस जे पेनू जे सूरत में मां वट अचे त मां रब जे ज़ात के रहम अची वने त मां लेखो ही न कयास। वाह खुदा तुझी तारीफ। हाणे वारस दफन करे मोटी वेंदई उहो वक्त याद कर इते कुरान कमी दी नमाज कमी दी जिक्र कमी दी सखावत कमी दी। बेज़ावी शरीफ तफसीर आ कुरान पाक जो हिकड़ो डाडो गुनाहगार शख्स हो तमाम गुनाहगार हो उनके कब्र में अजाब पियो थे अजाब पियो थे हुन जे घर वारी पोयों हमल वारी हुई इन वसीयत कही तो मां मरी वना मुझे बच्चो पोयों जमे इन मुझे बच्चे के पढ़ाई कुरान पढ़ाई जो खुदा जी कुदरत हो मरी हो हुन जे पोयों घर वारी के बच्चो जमो थोड़ो वडो थियो आ मामा चाचा उस्ताद वट वठीस उस्ताद वट आयो उस्ताद तो चेस जो पुट बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। छोकरो जॾहिं इन लफ्ज़न ते आयो हिन गुनाहगार थे कब्र में अजाब पियो थे बेहोश लगो पियो जॾहिं इन जे बच्चे ये लफ्ज़ पढ़िया रहमान रहीम वारा रब जे ज़ात जे रहमत के जलाल अचियो रब मलाकन के तो चेन जे कब्र तो अजाब हटाए छॾियोस बेहोशी में होश अची वियोस इते मलाकन सां तो ॻाल्हाए ॾियो त ख़बर अग में अजाब पियो थे मां बेहोश हाणे होश आयो आ छा ॻाल्हि आहे जे दुनिया में तू मरी आए तमाम गुनाहगार तोखे कब्र में अजाब पियो थे सख्त गुनाहगार है हाणे पोयों तुझे घर वारी के हमलो बच्चो जमियो आ वो मामा चाचा उस्ताद वट वठी आया उस्ताद तो जैसे चो पुट बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। जड़ी तुझे बच्चे ये लफ्ज़ चया रहमान रहीम जा रब जे ज़ात जे रहमत जलाल आयो रब चे मलाइको आए त गुनाहगार जे जो बच्चो मां रहमान जा नाला वठे उन जे अबे ते मां अजाब कियां क्या अजाब कब्र तो तारे छॾियोस इहो थी कुरान अमल सालिह कर ये औलाद जा अमल सालिहन त अबे के कब्र में अम्मा के फायदो तो मिले टे कम एक औलाद बो जारी खैर करे वे मस्जिद ठहराई मदरसो ठहराई पोयों दीन जो कम तो हले कब्र में सवाब मिलंदी ए टे नंबर में तो पढ़ियो बिन के पढ़ाई वरी उन टन के पढ़ायो चौथन के पढ़ायो इहो भी जारी खैर थी इहो भी सवाब कब्र में मिलंदो रहंदी। पहिरियों थी मंदल सकरात बी मंदल कब्र जेका अकेला ये जो घर तड़ी तो जय अल्लाह को मुत्तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर ओ नाज करे हलण वाला ओ वडाई करे हलण वाला ओ दुनिया में बादशाही जे बादशाही ते नजर करण वाला होडे कब्रन वारन जो त हाल ॾिस मन मिट्टी जा मथों ब्यादन त को पुछा करण वारो ही कोने जेको कब्र में हाल छन बे के पतो ना या रब जे ज़ात के खबर हो जे अमल क्या थो त कब्र बिश्त जो बाग जे बदकारन त या सजा कब्र में थी मिले याद रखो मर्द मायूं मौत मथों अचणो दव कब्र में पुजणो थव न औलाद कमी दव न मिट न माइट न अजीज न करीब हाँ हाँ मरी वञण खां हर को पे मोटी ईंदी इते अमल कमी दई नेकियूं कमी दई जिक्र कमी दी ओहो कर जेको कब्र में कमी दी अकेलो रब जे आडो हिसाब करणो थी छाते वडाई छाते आकर पेट जे करे अलाए छा छा तो कंदो वते याद रख जाए जानी
जिना करण वारा मर्द औरतूं कबर में पुॼंदा वेंदा कबर में अज़ाब शुरू थींदो वेंदुनि छो त हो बेपरवाह आहे हुनखे कंहिंजी कान कान्हे समूरा चयो जो कुछ भी करे तो हे मलाक मथों वेठा थी सब कुछ तुझे लाइ लिखिजई थो क़यामत जे ॾींहुं नेकनि खे सॼे हथ में अमलनामा मिलंदा गुनाहगारनि खे खॿे हथ में अमलनामो मिलंदो जंहिंखे सॼे हथ में अमलनामो मिलियो उहो छा चवंदो हा उहो मुक़रऊ किताबी हे ॾिसो त अमलनामो मारियूं लिखियूं पयूं आहिनि हूरा लिखियूं पयूं आहिनि जन्नत इनाम में लिखी पई आहे जंहिंखे खॿे हथ में अमलनामो मिलियो चवंदो लम ऊ त किताबी न मिले हा अमलनामो छा कर सिधो सो जहन्नम जी बाहि लिखी पई आहे ख़ुदा चल तो असांखे जहन्नम जे बाहि खां बचाए गंदा कम न कर मर्दम औरतुम जन कुधा कम क्या खुदा वट सजा हुननि जे इंतजार में आ ऐं जन अमल सालिह कया उन्हनि जे लाइ जन्नत इंतजार में आ तरी थो चए इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन्नातिन तजरी मिन तातिहल अनहार युहल्लऊन फीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुलुआ व लिबासुहुम फीहा हरीर कुरान तो फरमाए उहे शख्स जिन ईमान आंदो अमल सालिह क्या एड़ी जन्नत में रब तो फरमाए दाखिल कंदो मान जंहिंजे हेठों नहरियूं जूं आहिनि नहरियूं त हवाले कयूं वञूं हा हा मोती मोती ऐं सोन जा कंगण पाराया वेंदनि पट जा वॻा पाराया वेंदनि इहा इज़त तोखे आख़िरत में मिलंदी इहा इज़त कबर में मिलंदई क़ुरान जे करे दुनिया में भी इज़त मिली वेंदई चिंबड़ क़ुरान खे त रंग लॻई हिकु मंज़िल थी कबर सकरात ॿी मंज़िल कबर टी मंज़िल पुलसरात जेका वार खां सनी तलवार खां तिखी 500 वरे पंध जारी 500 वरे पंध लाही जाथे माण्हू ॾाढा ॾुखिया थींदा अमलनि वारा नेकोकार हेठों जहन्नम पियो गाजूं कंदो गुनाहगार वठिजी कपजी बाहि में हलिया वेंदई नेकोकार के विज जियां टपी पार थी वेंदा के भले घोड़े जियां टपी पार थी वेंदा के भले उठ जियां टपी पार थी वेंदा समूरा चो उहे कमाया जेके पुलसरात तो पार थिया टे मंज़िला ॾुखियूं थी हिकु पहिरीं सकरात ॿियो कबर ॿियो पुलसरात अल्लाह खां इहा था दुआ करूं रब शल असांजूं कई मंज़िलूं आसान फरमाए तरी थो कुरान चए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह ईमान वारो न विझे हलाकत में तव्हांखे तव्हांजो माल ऐं तव्हांजी औलाद मां अल्लाह जे ज़िक्र खां हाँ हाँ माल प्यारो करे औलाद प्यारी करे माखे विसारी खसारे में वई नुकसान में हलियो वई टोटे में हलियो वई माल जे करे कुधा कम कई हाँ याद रख औलाद के खाराइण जे करे कुधा कम कई औलाद के खुश करण जे करे कुधा कम कई हाँ रब तो चए वमन यफअल ज़ालिक फउलाइक हुमुल खासिरून अल्लाह तो चए खसारे में विया व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत अल्लाह तो चए जेको रिज़्क़ मिलियो थी इन्हीअ मां ख़र्च कर यानी के हिकिड़े ते मौत अचे मौत जे माण्हुनि जे पुॼण खां अॻु में ख़र्च कजांइ नेकीअ जा कम कजांइ सालियो थी जाए रिज़्क़ ॾिनो मां पाण खाइजांइ बचनि खे खाराइजांइ मुंहिंजे नाले ते बि ॾिजांइ हथनि सां ॾिजांइ मोए खां पोइ
कोठियूं खार कन्यूं लुटाए हिक खार कजो सवाब जीअरे हिकड़ी खार कढे कोठीअ खार कजो सवाब अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन करीब फ़असद्दक़ वकुम मिनस्सालिहीन वलन युअख़्खिरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तामलून। अल्लाह को दुआ था गुरुम ऐ अल्लाह सभिनी ते राज़ी थी सभिनी ते बाज जी नज़र कर रहम जी नज़र कर आखिरत चंगी कर अल्लाह सभिनी जो मौत ईमान सां कर रब ज़िना जे मौत खां बचा चोरीअ जे मौत खां गिला जे मौत खां बचा शिरक जे मौत खां बचा रब मुर्दार करे न मारी जाए कलमे सां मारी जाए हुजूर जी गुलामीअ में मौत नसीब कजाए नमाज पढ़दे मौत दी जाए कुरान पढ़दे मौत दी जाए जिक्र कंदे मौत दी जाए नबी से जे मथों दुरूद पढ़दे मौत दी जाए नेकी जा कम कंदे मौत दी जाए तौहीद ते मौत दी जाए रब ये तुझू मेहरबानियूं थीनियूं ऐ अल्लाह कब्र बिश्त जो बाग बनाए जा ऐ अल्लाह सकरात खां बचाए जा ऐ अल्लाह पुलसरात तो आसानी से टपाए जाए ऐ अल्लाह क़यामत जे ॾींहुं सजे दे हथ में अमल नामो ॾेवारी जा ऐ अल्लाह क़यामत जे ॾींहुं ताराज़ीअ जी तौर थे रब मुंहिंजा गुनाहनि वारो पुरु टंगिजी पए नेकनि वारो गौरो थी वञे ऐ अल्लाह क़यामत वारे ॾींहुं जंहिं ॾींहुं अबे जी छांव अम्मा जी छांव कम न ईंदी उन ॾींहुं अर्श जी छांव नसीब कजाए ऐ अल्लाह क़यामत वारे ॾींहुं नबी साईं जी शफ़ाअत नसीब कजाए रब मुंहिंजा जन्नत जूं मारियूं नसीब कजाए ऐ अल्लाह प्यारे पैगंबर जो भाकुर नसीब कजाए नबी जे सारो आब हौज़ कौसर नसीब कजाए ऐ रब रहम जी नज़र सां बदकारन ते करे आखिरत में पंहिंजो दीदार कराए जाए सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आलि व सहाबी अहल बैती अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।